फ्रांस में गुस्ताख खाका ठाहिण खिलाफ़ दादलगारी में मज़हबी धुरियन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दादलगारी प्रेस क्लब अॻियां लश्कर खान ख़ुश्क, मौलवी अवैस अहमद लगारी, सईद अहमद ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ओलह मुल्कनि गुस्ताखी खाका ठाहे किरोड़े मुसलमाननि जे दिलियनि खे सदमो पहुचायो आहे, जंहिं ख़िलाफ़ दुनिया में रहंदड़ सभई मुसलमान सरापा एहतिजाज आहिनि। हुननि चयो त पाकिस्तानी हुकूमत खे घुर्जे त फ्रांस जे अहिड़ी हरकत ख़िलाफ़ सख़्त रद्द अमल ॾेखारियो वञे। एहतिजाज कंदड़नि गॾियल क़ौमनि जे इदारे खां घुर कई त फौरी नोटिस वठी फ्रांस ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। फ्रांस मुल्क के अंदर फ्रांस जे अवामी जगहनि ते इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खाकनि खे जेको आहे चिपसां कयो वियो हो, असां उनजी शदीद अल्फाज में मज़म्मत कयूं था। असां फ्रांस जी हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था फिलफोर उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे जेके माण्हू इन नापाक अज़ाम में मुलविस आहिनि। फ्रांस में जेका आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ग़लति खाका ठाहिया विया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि जेके हिकिड़ा अज़ीम ग़लती कई आहे, असां अरबे मुसलमाननि जी दिलियूं टोड़ियूं अथनि, असांखे दिली सदमो मिलियो आहे, उनजे ख़िलाफ़ असां रैली कढी आहे। फ्रांस असां सां न पर पंहिंजे पाण सां दुश्मनी करे थो। फ्रांसीसी जेका आवाम आहे पूरी दुनिया में ग़ैर महफ़ूज़ थी चुकी आहे। कंहिं मुल्क जो सफ़र करे ॾेखारण ऐं सही साल महफ़ूज़ मोटी अचनि कॾहिं बि नथो थी सघे। तंहिं करे असां फ्रांसीसी आवाम खे बि चऊं था त जेकॾहिं तव्हां महफ़ूज़ रहणु चाहियो था, पुरअमन ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था, त मुसलमान जे मज़हबी ऐं शाइर इस्लाम सां छेड़छाड़ न कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk